Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. नाज़रीन, शहीद बेनज़ीराबाद ब्यूरो टाइम सां गॾु आवां जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकेली। जीअं सॼी दुनिया में कोविड-19 आई आहे, उन खां हवाले सां जिथे असांजी मैशियत ऐं हर सेक्टर जेको आहे तबाही जे किनारे ते पहुतो आहे, उते दुनिया हुजे या घर हुजे या मुल्क हुजनि, उन में तरक़ीअ में तालीम जो वॾो किरदारु हूंदो आहे। पर कोविड-19 जे अचण खां पोइ उनखे 4 महीना थी विया आहिनि ऐं मुसलसिल जेको आहे सो असांजे मुल्क में ऐं ख़ासि तौर ते सिंध में लॉकडाउन वारी सूरत हाल आहे। यूनिवर्सिटीज़ खां वठी प्राइमरी लेवल ताईं स्कूल मुकमिल तौर ते बंदि आहिनि। हुकूमत प्रिकॉशनरी अरेंजमेंट्स कया आहिनि त जीअं ॿारनि खे बचाए सघिजे, पर उन सां गॾोगॾु जेकी असांजी एजुकेशन मुतासिर थी रही आहे ऐं ख़ासि तौर ते असांजा जेके लखे ॿार आहिनि उहे हाणे पंहिंजे कॉलेजिस यूनिवर्सिटीज़ में ऐं स्कूलनि में नथा वञनि। यकीनन उन्हनि जी तइलीम मुतासिर थी रही आहे ऐं हिन वक़्तु जेको असांजे डिवीज़न जो बि अहम इशूज़ आहे, छाकाणि त शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जा जेके 3 डिस्ट्रिक्ट्स आहिनि, सांगड़, नौशारो फिरोज़ ऐं शहीद बेनज़ीराबाद, असांजे डिस्ट्रिक्ट में 4 यूनिवर्सिटीज़ बि आहिनि। उन सां गॾोगॾु ज़िले शहीद बेनज़ीराबाद खे एजुकेशन सिटी बि चई सघिजे थो। हिते मेडिकल, गर्ल्स कॉलेज, जनरल यूनिवर्सिटी, इंजीनियरिंग यूनिवर्सिटी, वेटरनरी एंड एनिमल हस्बेंड्री यूनिवर्सिटी आहिनि। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में उन तइलीम जे हवाले सां प्रोग्राम में इनवाइट कयो आहे। असां वटि मौजूदु आहे शहीद बेनज़ीर भुट्टो वेटरनरी एंड एनिमल हस्बेंड्री यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार मोहम्मद ख़ान भंगवार साहब। साईं अस्सलाम वालेकुम, तव्हांखे वेलकम चऊं था। उन सां गॾोगॾु सिंध जी वाहिद जेकी गर्ल्स मेडिकल यूनिवर्सिटी आहे, पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटी, उन जो वाइस चांसलर प्रोफेसर गुलशन मेमन साहब। साईं तव्हांखे बि असां पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चऊं था। गुलशन मेमन साहब, शुरूआत तव्हां खां कंदासीं त जीअं ई असांजी कोविड-19 आयो आहे, मार्च फेबरवरी में असांजे सूबे में पहिरियों केस 26 ते जेको ज़ाहिर थियो ऐं CM सिंध जेको लॉकडाउन जी तरफ़ वियो मार्च, अप्रैल, मई, जून। असांजा 4 महीना कंटिन्यूअसली हेठी लेवल खां वठी मथी लेवल ताईं जेके आहिनि बिल्कुलु तइलीमी इदारा बंदि आहिनि। हाणे दुनिया में बि ऑनलाइन एजुकेशन सिस्टम वञे थी, छाकाणि त हीअ वबा ख़तमु थियण वारी न आहे, छाकाणि त जेसिताईं जी वैक्सीन नथी तयारु थिए तेसिताईं असांखे हिन सां जंग करणी आहे। त तव्हां छा था सम्झो त असांजूं जेके नियाणियूं आहिनि ऐं यकीनन हिन कोविड-19 में मेडिकल शोबो जेको तहलक रखे थो, जीअं तव्हांजी यूनिवर्सिटी आहे, उनजो वॾो रोल असांखे साम्हूं नज़र आयो आहे, त डॉक्टर्स जो ऐं पैरामेडिकल स्टाफ जो। त कीअं था तव्हां सम्झो त तव्हां जेके ऑनलाइन एजुकेशन सिस्टम ॾे तव्हां कहिड़ा यूनिवर्सिटी जे हवाले सां अरेंजमेंट कया आहिनि? तव्हांजे क्वेश्चन खे हिकु जॻह ते रखे पहिरियां ॿुधायां थो त असांजे जेके मुल्क जूं सोसाइटीज़ आहिनि उहे कीअं प्रॉस्पर कंदियूं आहिनि। असांजे मुल्क जी जेके सोसाइटीज़ आहिनि एक्चुअली 4 स्टेप्स ते हलंदियूं आहिनि, जंहिंते असां पंहिंजे मुल्क खे पंहिंजी सोसाइटी खे तरक़ी याफ़्ता कंदा आहियूं। उन जो पहिरियों ज़रूरत हूंदी आहे त माण्हूअ जी हेल्थ हुजे। जॾहिं नंढड़े ॿार खे हेल्थ हूंदी आहे त उहो सलाहियत हूंदी आहे त तइलीम वठी सघे। जॾहिं उहो हेल्दी हूंदो आहे त उहो तइलीम वठी सघंदो आहे। ॿिए नंबर ते आहे तइलीम। जॾहिं असां हेल्थ ऐं तइलीम ॾींदा आहियूं ॿार खे त उनखे दरअसल हिकिड़ो अकुलु था ॾियूं। जॾहिं उन माण्हूअ खे असां अकुलु था ॾियूं त हू पंहिंजे लाइ बहितर सोचींदो आहे, हिकिड़ी एसेट पैदा कंदो आहे, पंहिंजे घर लाइ सोचींदो आहे, वॾो थींदो आहे, पंहिंजे ख़ानदान लाइ सोचींदो आहे। जीअं उन अकुलु ईंदो वेंदो आहे त आख़िरी क़दम खणंदो आहे, उहो पंहिंजो लिविंग स्टैंडर्ड ठीकु कंदो आहे। जॾहिं हुनजो लिविंग स्टैंडर्ड ठीकु थी वेंदो आहे त कलेक्टिवली पंहिंजो घर बि संभालींदो आहे, पाड़े खे बि संभालींदो आहे, माइटनि मिटनि खे बि संभालींदो आहे। सो जेको बुनियादी ज़रूरत आहे उहा हेल्थ ऐं एजुकेशन आहे। अनफॉर्चुनेटली हेल्थ ऐं एजुकेशन ॿई हिन कोविड में सफ़र थी वियूं आहिनि ऐं हेल्थ हिकिड़ो बुनियादी आहे। असां हिते नाइफ एज ते बीठा आहियूं त कहिड़ो पासो वठूं। अॻु में ई असांजी जेके बि दुनिया जी 3rd वर्ल्ड कंट्रीज़ आहिनि इन जनरल, ऐं असांजी जेका सिंध आहे उन में असांजो ॿारु तइलीम वठण में घटि ईंदो। हाणे जो कोविड थी आहे त उन जे करे तमामु घणी अटेंडेंस घटि थी आहे, हिकिड़ी वॾी गैप शुरू थी वई आहे। उन गैप जो जेको असां वटि हाज़िर ऑप्शन्स आहिनि त जीअं असां माण्हुनि खे सिहत बि बचाए सघूं, हिन डिज़ीज़ स्प्रेड बि न थिए ऐं SOPs मेंटेन कयूं, सिर्फ़ु हिकिड़ो ई असां वटि ऑप्शन हो त भई उन्हनि खे विर्चुअल जेको आहे एजुकेशन ॾियूं। पर असांजी जीअं त तइलीम आहे मेडिसिन सां, उन मेडिसिन सां रुॻो विर्चुअल में असां सिर्फ़ु हुनखे थ्योरी ॿुधाए सघूं।
पर असांजे डॉक्टर लाइ प्रैक्टिकल लेबॉरेटरीज़ तमामु ज़रूरी हूंदियूं आहिनि, उहे जेको आहे सो उन्हनि खे नथा पिया करे सघूं। उन करे हिकिड़ी गैप वाइडन पई थिए प्राइमरीअ खां वठी ऐं हाई लेवल ताईं, ऐं बीमारी बि पंहिंजी जॻह ते आहे, पर हिकिड़ी गैप तमामु घणी अची वई आहे। उन में असांखे सभु गॾिजी विहणो आहे। हिकु इदारो कुझु नथो करे सघे जेसि ताईं मथां का हिन जो को डिसीशन वठनि, हिकिड़ो थिंक टैंक डेवलप कई वञे जंहिंजे अंदरि वेही ऐं असांखे फ़ैसिलो करणु घुरिजे। असां जेको आहे फ़िलहालु सोचूं था त SOPs खे बि मेंटेन कयूं, थोरो थोरो ग्रुप स्टूडेंट्स जो घुराए उन्हनि जा इम्तिहान वठूं। सर, जीअं तव्हां बिल्कुलु ॻाल्हि कई त हीअ जेको कोविड-19 आहे असांखे SOP जे तहत अमल करिणो आहे, पर जेकी असांजी एजुकेशन तव्हां जीअं चयो त प्रैक्टिकली लाज़मी आहे, थ्योरी त असां ऑनलाइन बि करे सघूं था, ऐं यकीननि तव्हांजी यूनिवर्सिटी उनखे फॉलो कंदी हूंदी। खोड़ सारा ऐप अची विया आहिनि उन हवाले सां, त घणियूं स्टूडेंट्स तव्हां वटि सर हिन वक़्तु मौजूदु आहिनि जेके मुतासिर थियूं आहिनि, ऐं तव्हांजो जेको IT डिपार्टमेंट आहे उहो बि ॾाढो एक्टिव आहे थ्योरी जे हवाले सां, त क्लासिस हलनि पिया ऑनलाइन एजुकेशन जे हवाले सां? तक़रीबन जेतिरा सारा क्लासिस आहिनि उन्हनि सभिनी जा हलनि था। असांजी यूनिवर्सिटी में जेका एनरोलमेंट आहे उहो 4,500 खां मथे वधीक आहे। रुगो MBBS बि कोन्हे के ॿिया डिसिप्लिन्स बि आहिनि, पर असां चऊं था त असांजी जेके फाइनल ईयर में स्टूडेंट्स आहिनि, जेकॾहिं उन्हनि जो टाइम वधे थो त उन्हनि खे डॉक्टर थी मार्केट में अचिणो आहे, हॉस्पिटल में अचिणो आहे। हाणे इहा गैप थी वञे त सुभाणे उते डिफिशिएंट डॉक्टर असांजो थी वेंदो। छो त असांजी यूनिवर्सिटी पोस्ट ग्रेजुएशन बि करे थी, जेकॾहिं असां हिकिड़ो पोस्ट ग्रेजुएट कोर्स करे थो वञे त उनखे फिल करण लाइ ॿियो पुठियां गैप पई थिए। सो असां जेके डिसीशन वठूं था, असांजी हिकिड़ी वॾी सारी एकेडमिक काउंसिल आहे जंहिंमें 55 खां वधीक प्रोफेसर गॾु वेही फ़ैसिलो कयूं था। त हाणे असां हिकिड़ो इहो कलेक्टिव फ़ैसिलो कयो आहे त जेके एग्ज़िट ईयर ते आहिनि, जे फाइनल ईयर्स आहिनि, उन्हनि खे सेगमेंट में इम्तिहान वठी ऐं उन जा स्टैंडर्ड्स बि मेंटेन कयूं, क्वालिटीज़ बि मेंटेन कयूं, SOPs बि मेंटेन कयूं, ऐं हीअ डिफिशंसी जेको आहे सो उनखे थियणु न ॾिए। साईं भंगवार साहिबु, तव्हां ॾींदासीं त जेकी सकरन यकीन नई यूनिवर्सिटी आहे जेकी वेटरनरी एंड एनिमल हस्बेंड्री, यकीनन कोविड-19 में जीअं गुलशन साहिबु चयो त सॼी दुनिया सफ़र कयो आहे, पर यकीनन हींअर दुनिया ग्लोबल विलेज थी वई आहे, असां वटि टेक्नोलॉजी अची वई आहिनि, हर माण्हू वटि मोबाइल आहे, त सॼी दुनिया ऑनलाइन एजुकेशन सिस्टम ॾे वञे पई। तव्हां कहिड़ा उन हवाले सां स्टूडेंट्स जे हवाले सां कया जेके 4 महीना मुतासिर थिया आहिनि, त कीअं था एजुकेशन ॾियो? शुरू में ऑनलाइन क्लासिस जी ॻाल्हि थी त ॾाढो हिकिड़ी रेजिस्टेंस अचे पियो स्टूडेंट्स जी तरफ़ां, टीचर्स जे तरफ़ां। उनजे लाइ असां काफ़ी असां फर्स्ट खां त मोटिवेट कयोसीं स्टूडेंट्स खे बि, पंहिंजे टीचर्स खे बि। पोइ टीचर्स जी ट्रेनिंग रखाईसीं प्रॉपर तरीक़े सां, उन्हनि IT स्पेशलिस्ट आहिनि ट्रेनिंग रखाईसीं। पोइ ट्रेनिंग रखाइण खां पोइ असांजा क्लासिस हलणु शुरू थी विया। मां तव्हांखे माना हिकु तमामु सुठी ॻाल्हि ॿुधायां त माना पहिरें स्टूडेंट्स बि रेजिस्ट कनि था, टीचर बि रेजिस्ट कनि था। जॾहिं ऑनलाइन क्लासिस हलणु शुरू थी विया त उन खां पोइ हाणे तव्हां हुनखे ॾिसो त हू बिल्कुलु कंफर्टेबल आहिनि हुन ऑनलाइन क्लासिस में। टीचर बि कंफर्टेबल आहिनि, स्टूडेंट्स बि कंफर्टेबल आहिनि। सिर्फ़ु इशूज़ कुझु असांखे इंटरनेट एक्सेस जे हवाले सां बलोचिस्तान कोट जे इलाइक़े में, देरादूरी जे इलाइक़े में, छो त असां वटि स्टूडेंट्स आहिनि ऑल ओवर पाकिस्तान। पंजाब में देरा गाज़ी खान एरिया मां कंप्लेंट्स आहिनि, हर पार्कर डिस्ट्रिक्ट मां कुझु कंप्लेंट्स आहिनि, पर इन्हनि सभिनी कंप्लेंट्स जे बावजूदि तव्हांखे ॿुधायां त अंग्रेज़ी में चवंदा देयर इज़ अ विल, देयर इज़ अ वे। जेकॾहिं विल आहे त रस्तो निकिरी वेंदो। उन विल खे ॾिसंदे तव्हां विच में ॾिठो वीडियो बि वायरल थियो असांजे बलोचिस्तान जे हिकिड़े स्टूडेंट्स, हुन में उहो स्टूडेंट्स ॿुधाए पियो त मूं वटि सिग्नल एक्सेस जो इशू आहे बलोचिस्तान में, त हू पंहिंजो वीडियो लाइव ॾेखारींदो आहे। पोइ हुन 2-3 किलोमीटर ट्रेवल करे कंहिं पहाड़ी ते वञी करे उहो ऑनलाइन क्लासिस अटेंड कंदो। मतिलबु तव्हां एफर्ट्स कयो, तव्हां विल आहे त तव्हां उन शइ खे सक्सेसफुली एग्ज़ीक्यूट करे सघो। ॿियो वरी तव्हांखे मां तव्हांजी ॻाल्हि कटियां पियो, हुन खां अलावा माना इन शइ खे थोरो डिफरेंट एंगल सां ॾिसां। जॾहिं बि तव्हां वटि पेंडेमिक्स ईंदा आहिनि, वार लाइक सिचुएशन हूंदो आहे, कॾहिं कॾहिं रुकावट जी सिचुएशन थी वेंदी। इहे शयूं इंसाननि खे, माण्हुनि खे कंफर्ट लेवल खां ॿाहिरि कयूं। हाणे असीं हिन वक़्तु माना हुयासीं पेंडेमिक खां पहिरीं कंफर्ट पंहिंजो, हाणे उन कंफर्ट ज़ोन खां कढणु थोरो मुश्किल हूंदो आहे स्टूडेंट्स खे, टीचर्स खे, असांजी इवन सोसाइटी। बिल्कुलु जीअं असां लाइ ऑनलाइन क्लासिस जेकी नई शइ आहे त उनखे असां एडॉप्ट करण बि वॾो इशू थो थिए। मां माना जंहिं पर्सपेक्टिव सां ॾिसां थो, जंहिं व्यू खां ॾिसां थो, त हिन पेंडेमिक जे करे असां माण्हुनि खे ईअं सम्झो त हिकिड़ी नई टेक्नोलॉजी तरफ़
प्रभावित थियासीं। असांजा माण्हू हाणे सुठे नमूने सां इंटरनेट बि यूज़ कनि पिया ऐं ऑनलाइन क्लासिस बि वठनि पिया। गुलशन साहब, जीअं साईं भंगवार साहब ॻाल्हि कई त बदकिस्मती सां असांजे मुल्क में या सूबे सिंध में असांजी हेल्थ डिपार्टमेंट जी अहमियत जॾहिं ख़बर पई आहे, जॾहिं कोविड-19 आयो आहे, असां अॻु में यकीननि थोरा घणा कया हूंदा त पर हाणे असांखे ख़बर पई आहे त हिकिड़े डॉक्टर जी कहिड़ी अहमियत आहे, हिकिड़े वेंटिलेटर जी कहिड़ी ज़रूरत आहे। ईअं असांजा जेके IT डिपार्टमेंट आहिनि, यूनिवर्सिटीज़ में हुजनि या असांजे स्कूलनि में बदकिस्मतीअ सां वर्ल्ड बैंक, एशियन बैंक असांखे ॾाढा सुठा प्रोजेक्ट्स ॾिना, पर उहे लेबॉरेटरीज़ बंदि हुयूं, उन्हनि खे यूज़ बि न करे सघियासीं, असां उन मां फ़ाइदो हासिलु न करे सघियासीं। हालांकि अॼु उन जी ज़रूरत पए पई, जेकॾहिं असांजे उहे एक्टिव हुजनि हा। ॿारहं जी लेवल ताईं USAID असांजी फंडिंग कई त इन्हनि खे जेको आहे सो ऑनलाइन एजुकेशन ऐं इंटरनेट जी सभु फैसिलिटी ॾिनी वञे, त छा असांजा इहे IT डिपार्टमेंट इदारनि जा कमज़ोर न आहिनि सर? तव्हांखे मूंखां वधीक ख़बर हूंदी, जेसिताईं मुंहिंजी यूनिवर्सिटीअ जो IT डिपार्टमेंट आहे उहो पाकिस्तान जो वन ऑफ दी बेस्ट डिपार्टमेंट आहे। जेका असां वर्चुअल एजुकेशन ॾियूं था उन में मुंहिंजी यूनिवर्सिटी पाकिस्तान में 11 नंबर ते बीठी आहे। जेसिताईं प्राइमरी तइलीम जो सुवालु आहे त जेको असांजो ॿारु यूनिवर्सिटी में अचे थो उन जी क्वालिटी, उन जो स्टैंडर्ड, उन जो थिंकिंग पावर, उन जो थॉट डेवलप ई करे थो प्राइमरी एजुकेशन उन कीअं थी आहे। जेसिताईं असां पंहिंजी प्राइमरी ऐं सेकेंडरी एजुकेशन ठीकु न कंदासीं तेसिताईं सोसाइटी न ठाहे सघंदासीं। असांजो जेको टीचर आहे उन जी ट्रेनिंग कोन थी थिए। मां जॾहिं मां ब्रेडफोर्ड में हायर एजुकेशन कमीशन जे तरफ़ां सिर्फ़ु एजुकेशन में मास्टर्स करणु वियो हुउसि ब्रेडफोर्ड मां, त 3 ॾींहं त असांजो अंग्रेज़ पुछे पियो त भाउ व्हाट इज़ द डेफिनेशन ऑफ एन एजुकेशन, एजुकेशन छा खे थो चयो वञे। त मूंसां गॾु इंडियन बि आहे, असां ॿ ॾींहं त पंहिंजो हिकिड़ो यको मज़मून लिखी पिया अचूं। उन हिकु जुमिले में ॿुधायो त एजुकेशन इज़ अ लर्निंग ऑफ थिंकिंग। माण्हू जेको थॉट डेवलप था कयूं उनखे एजुकेशन था चऊं। हाणे अहिड़े नमूने सां जॾहिं इहो थॉट डेवलप था कयूं त इहो पोइ सही थो सम्झ में अचे त वाक़ई मदर जेको आहे सो प्राइमरी टीचर आहे, छो त ॿार खे थॉट पई आहे। हाणे जेके असांजी एजुकेशन सां उहे एजुकेशन अहिड़े क़िस्म जी ॾियणु घुरिजे, ॿार खे अहिड़े क़िस्म जी डेवलप करणु घुरिजे जो सुभाणे असांजो ॿारु निकिरे त उनखे मार्केट में उनखे एक्सेप्ट कयो वञे, असांजी वायबल मार्केट जे अंदरि उनखे प्रोड्यूस कयो वञे। त असांजो जेको प्राइमरी सेकेंडरी सिस्टम आहे रुॻो IT ते डिपेंड नथा कयूं, इन में हिकिड़ा मल्टीपल फैक्टर्स आहिनि। जॾहिं मल्टीपल फैक्टर्स खे असां अलाइन कंदासीं त असांजी एजुकेशन ठीकु थींदी। जेके इहे मल्टीपल फैक्टर आहिनि उहे 4 आहिनि, उहे 4 फैक्टर आहिनि। हिकिड़ो त स्टूडेंट आहे, ॿियो पंहिंजो टीचर आहे, टियों उनखे कोर्स कहिड़ो थो पढ़ाए वञे, चोथों उनखे इन्वायरमेंट कहिड़ी थी ॾिनी वञे। तव्हांजो जेको सुवालु आहे उहो अची थो बीहे त भई हिन खे इन्वायरमेंट जेको आहे जेसीं असां प्रोड्यूस न कंदासीं तेसीं असां सक्सेसफुल न थींदासीं। इन्वायरमेंट जेको आहे सिर्फ़ु टीचर ऐं स्कूल ते डिपेंड नथी करे, या सोसाइटी फॉरवर्ड थिए, एडमिनिस्ट्रेशन फॉरवर्ड थिए, तव्हां मीडिया जा दोस्त हिन में फॉरवर्ड थियो, माण्हुनि खे अवेयरनेस कयूं, सिविल सोसाइटी एक्टिव थिए। बिल्कुलु सर, हिते गुफ़्तगू जो सिलसिलो जारी हूंदा। हिते वक़्तु जो हिकु शार्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन, तव्हां वाइस चांसलर पम्स ऐं रजिस्ट्रार शहीद बेनज़ीर भुट्टो वेटरनरी यूनिवर्सिटी जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त असांखे बिल्कुलु असांजा जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे हाणे ऑनलाइन एजुकेशन ॾे वधिणो पवंदो। दुनिया में इहो काफ़ी अरसे खां वठी ऑनलाइन एजुकेशन सिस्टम जा जेके एक्सपीरियंस आहिनि उहे मौजूदु आहिनि, ऐं असांजे स्टूडेंट्स खे बि आहिस्ते आहिस्ते ऑनलाइन एजुकेशन सिस्टम ॾे वञिणो पवंदो त जीअं असां बि दुनिया सां कुलो कुलो मिलंदा। हिते वक़्तु आहे हिकिड़ी नंढड़ी साई जो, ऐं साई खां पोइ वरी मिलूं था। नाज़रीन, हिन वक़्तु असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे शहीद बेनज़ीर भुट्टो जनरल यूनिवर्सिटीअ जे IT डिपार्टमेंट जे असिस्टेंट प्रोफेसर इंजीनियर परवेज़ अहमद ख़ासकेली। उनखां पुछंदासीं त जेकी कोविड-19 जो जेके 4 महीना थी विया आहिनि उनखां पोइ यूनिवर्सिटीज़ ऑनलाइन एजुकेशन सिस्टम शुरू कयो आहे, उन हवाले सां असांखे ॿुधाइनि त शागिर्दनि ऐं शागिर्दनि जो केतिरो रिस्पॉन्स आहे ऐं इन मां केतिरे हद ताईं शागिर्द जेको आहे सो मुस्तफ़ी थी सघिया। जीअं त कोरोना वायरस जी ओचितो लॉकडाउन थियण खां पोइ असांजी एजुकेशन सख़्तु मुतासिर थियण जो ख़दशो मौजूदु हुयो।
ऐं छाकाणि त कोरोना वायरस जे हवाले सां लॉकडाउन जी अॻुवाट कंहिंखे ख़बर न हुई त इहो लॉकडाउन केसि ताईं हली सघे थो। उनजे करे हर यूनिवर्सिटीअ खे तुरत उनजा उपाउ वठिणा हुया ऐं उन ई हवाले सां शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत दिलबाणी हिकिड़ी हंगामी मीटिंग कोठाई एकेडमिक काउंसिल्स जी ऐं ऑनलाइन क्लासिस जे हवाले सां हुननि जो इहो चवणु हुयो या पॉलिसी हुई त बाबा तव्हांखे पंहिंजो टीचिंग ऐं लर्निंग प्रोसेस कंटिन्यू रखिणो आहे। हाणे हिते मां हिकिड़ी ॻाल्हि क्लियर करणु चाहींदुमि त जेको ऑनलाइन क्लासिस जे हवाले सां कुझु मतिलबु त ख़दशा आहिनि ऐं कुझु कन्फ्यूजन्स आहिनि त ऑनलाइन क्लासिस जो मक़सदु इहो आहे त तव्हांजी जेका एजुकेशन आहे, तव्हांजी जेका लर्निंग आहे, उहा टेक्नोलॉजी जी मदद सां तव्हां कंटिन्यू कयो ऐं टेक्नोलॉजी जी मदद सां जेका हायर एजुकेशन में यूनिवर्सिटियूं टेक्नोलॉजी जी मदद हूअं ई रेगुलर क्लास जे दौरान बि वठंदियूं आहिनि। मतिलबु टेक्नोलॉजी जा मुख़्तलिफ़ सॉफ्टवेयर जा जेके प्लेटफॉर्म्स आहिनि उन्हनि जे वसीले शागिर्दनि खे टीचर्स असाइनमेंटूं ॾींदा आहिनि ऐं शागिर्द बि पंहिंजो कमु मुकमलु कंदा आहिनि। त उन हवाले सां शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जे विजन जे मुताबिक़ 12 मार्च खां असांजा जेको आहे सो ऑनलाइन क्लासिस माना मतिलबु जेको टीचर्स जो जिन जो सब्जेक्ट जेको आहे सो टॉपिक्स हुया उन जे मुताबिक़ उहे क्लासिस हलिया ऐं उहे प्लेटफॉर्म्स जेको आहे सो असां शागिर्दनि खे उस्तादनि ॿुधाया। उन में गूगल क्लासरूम हुयो, उन में ज़ूम क्लासिस हुया, उन में व्हाट्सअप ग्रुप्स जेको आहे सो असां ठाहिया त जीअं वधि खां वधि शागिर्दनि खे फैसिलिटी करे सघिजे। हाणे इन में शागिर्दनि जे हवाले सां ॾिसिजे त शुरूआति में जीअं त जेका नई शइ थींदी आहे त उन में शुरूआती तौर ते मसइला थींदा आहिनि ऐं अॻिते हली करे आहिस्ते आहिस्ते जॾहिं उस्ताद ऐं शागिर्द उन सिस्टम जो हिसो थी वेंदा आहिनि त उहा शइ एडॉप्ट थी वेंदी आहे ऐं उन सॼे पीरियड में जेके हींअर 4 महीना गुज़री चुका आहिनि उन में असांजी यूनिवर्सिटी जे तरफ़ां जेका पॉलिसी हुई यूनिवर्सिटी जे तरफ़ां ऐं वाइस चांसलर जे तरफ़ां ऐं उहा पॉलिसी जेका आहे उहा हायर एजुकेशन कमीशन जे तरफ़ां ई ॾिनल हुई त बाबा यूनिवर्सिटी जी जेका हायर एजुकेशन आहे उन जी लाइ तव्हांखे पंहिंजी एजुकेशन कंटिन्यू करणी पवंदी। तव्हांजो टीचिंग ऐं लर्निंग जो प्रोसेस जेको आहे उहो रोकड़ो न आहे, छाकाणि त जेकॾहिं तव्हां टीचिंग ऐं लर्निंग प्रोसेस रोकींदव ऐं एजुकेशन खे रोकींदव त इन जो नुक़सानु बि अॻिते हली शागिर्दनि खे थींदो ऐं जेकॾहिं फ़र्ज़ु कयो त उनजो हिकिड़ो सेमिस्टर 6 महीना या साल जेकॾहिं ज़ाया थींदो वेंदो त उहो उनजी पूरी कैरियर ते इफेक्ट पवंदो ऐं इन जो इफेक्ट मुल्क ते पइजी सघे पियो। उनजे करे असां यूनिवर्सिटियुनि पंहिंजे तरीक़े सां उन्हनि जा स्टेप्स कया ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी बि सभ खां पहिरीं इन शइ में जेको आहे ऑनलाइन एजुकेशन में पार्टिसिपेट कयो। कुझु अहिड़ा इशूज़ आहिनि जेके शागिर्दनि जा यूनिवर्सिटी त या टीचर खां वधीक गवर्नमेंट जे हेण ते अचनि था ऐं उहा असां पाण एज़ अ उस्ताद जे हिसाब सां मां गवर्नमेंट खे बि रिक्वेस्ट कंदुमि त शागिर्दनि खे रिलीफ पैकेज ॾिनो वञे ऐं शागिर्दनि खे बि फैसिलिटी कयो वञे जेके हुननि जा जाइज़ इशूज़ आहिनि। जी नाज़रीन, ही तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं शहीद बेनज़ीर भुट्टो जनरल यूनिवर्सिटी जे असिस्टेंट प्रोफेसर जी, जीअं असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो। साईं भगवान साहब, जीअं गुलशन साहब ॻाल्हि कई त बिल्कुलु असांखे इन्वायरमेंट अहिड़ी हुजणु खपे, उनखां पोइ सभिनी माण्हुनि जो रोल थिए थो ऐं यकीनन हिन में जेको आहे पेरेंट्स जो बि वॾो रोल अचे थो न। जेसि ताईं चलो यूनिवर्सिटी वारो जेको स्टूडेंट्स आहे उहो त मेच्योर आहे, पर जेको असांजो प्राइमरी खां वठी इंटर लेवल ताईं इंटरमीडिएट ताईं आहे उन में जेकॾहिं असांखे घर में उनखे जेकॾहिं असां उहा इन्वायरमेंट नथा ॾियूं, फॉर एग्ज़ाम्पल असां उनखे उहा फैसिलिटीज़ नथा ॾियूं या उनखे त हू त ॿार उन हवाले सां तव्हां छा चवंदो? APC खां वठी प्राइमरी लेवल ताईं तव्हां सम्झो त सिलेबस पियल आहे। तव्हां ॿार खे बजाए गेम्स में या उन एक्स्ट्रा एक्टिविटीज़ में हणो, तव्हां उनखे एजुकेशन जी तरफ़ ऐं लर्निंग तरफ़ हणो, तव्हां वटि हिन वक़्तु मटीरियल अवेलेबल आहे। मूंखे यादि आहे जॾहिं आउं इंजीनियरिंग करे निकितसि त उन खां पोइ मूंखे ॾाढो शौक़ु हुयो त मां इहो ऑटोकैड हिकिड़ो सॉफ्टवेयर हूंदो आहे इंजीनियरिंग, त हाणे मूंखे हुयो त मां किथां सिखां, यानी हुनजो एक्सेस ई न हुयो हुन टाइम ते, न इंटरनेट फैसिलिटी, न हुनजा के बुक्स अवेलेबल हुआ। हींअर जॾहिं मां मौजूदा दौर में ॾिसां थो, मां चवां थो तव्हां सोचियो कुझु त हीअ मूंखे कमु करिणो आहे, इहा शइ मां लर्न करणु चाहियां, हुनजे लाइ एग्ज़ैक्ट सिंगल हिकिड़े क्लिक ते उहा शइ अवेलेबल। इन खां वधीक मतिलबु मुंहिंजे ख़्याल में का सुठी शइ या सुठी ॻाल्हि हूअं बि असांजा स्टूडेंट्स इंटरनेट ते खोड़ सारियूं शयूं शयूं हासिल कनि था। ईज़िली तव्हां उहे शयूं डाउनलोड करे सघो था। इवन सिंधी सॉफ्टवेयर मूं ॾिठासीं ज़बरदस्त क़िस्म जा तव्हांजो नॉलेज में हूंदो। प्राइमरी लेवल सॉफ्टवेयर्स आहिनि, उहे सॉफ्टवेयर तव्हां डाउनलोड कयो, A to Z सभु शयूं प्राइमरी लेवल जूं सभु शयूं हुन में अवेलेबल आहिनि। टेप्स वठो या मोबाइल हुजे या लैपटॉप हुजे, हुन ते तव्हां सभु शयूं ईज़िली
करे सघो था, लर्न करे सघो था, ॿारनि खे पढ़ाए सघो। शयूं अवेलेबल आहिनि, बेसिकली आहे विल। गुलशन साहब, जीअं साईं भंगवार साहब ॻाल्हि कई त बिल्कुलु वाक़ई स्टूडेंट्स जी सेविंग बि थी आहे। हू हॉस्टल में रहंदा हुआ या पिक एंड ड्रॉप कंदा हुआ त उनजा एक्सपेंसिस ट्रेवलिंग कास्ट ईंदी। त अॼुकल्ह मुंहिंजे ख़्याल में नेट पैकेजिस ठीकु आहे, उहो त पर किथे किथे इंटरनेट जो प्रॉब्लम ज़रूरु आहे असांजे एरियाज़ में। भले सिटीज़ में वञो, लाइट हली थी वञे त असांजा टावर्स कमु नथा कनि, उन में डीज़ल पेट्रोल जीअं हिकिड़े मुल्क खे करप्शन उॾे वांगुरु खाई वई आहे। त जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल कयो त तव्हांजो क्लासिस 10 खां 12 बजे शुरू था थियनि, उन में असांजी लोड शेडिंग थी वञे त इंटरनेट सिग्नल प्रॉब्लम थी थो वञे, त उहो ॿारु सही कम्युनिकेट नथो करे सघे। त इन हवाले सां गवर्नमेंट खे पाबंद करणु खपे उन कंपनीज़ खे त बाबा असांजी एजुकेशन मुतासिर न थिए। त इन हवाले सां तव्हां का सजेशन ॾींदव? इहो मां तव्हांखे पहिरियों ई चयो त इहो सिर्फ़ु इदारे जो हेल्थ डिपार्टमेंट या एजुकेशन जो कोन्हे, हिकिड़ो इहो कलेक्टिव एक्शन आहे। ऐं हीअ जेको प्रॉब्लम आहे, दुनिया जा जेके बि प्रॉब्लम आहिनि उहे 4 स्टेप ते तव्हांजे हिन मीडिया जे थ्रू मां सॼी दुनिया खे ॿुधाइणु थो चाहियां त दुनिया जा जेके बि प्रॉब्लम आहिनि, घर खां वठी इदारे खां वठी मुल्क ताईं, उहे 4 शयुनि ते सॉल्व थींदा। उनखे चवंदा आहियूं पोस्ट। पीअ सां तव्हांजो प्रॉब्लम कहिड़ो आहे, उहो सां तव्हां वटि ऑप्शन्स कहिड़ा आहिनि, एस उन ऑप्शन जी तव्हां वटि स्ट्रेटेजी कहिड़ी आहे, टी उन स्ट्रेटेजी आहे तव्हां वटि टैक्टिक्स कहिड़ा। जेकॾहिं इहे 4 शयूं माण्हुनि खे लाइन में हूंदियूं त दुनिया जो जेको बि प्रॉब्लम आहे उहो सॉल्व थींदो। घर खां वठी ज़ाल मुड़ुस जो मसइलो इन ते हल थी वेंदो। त असांजा जेके ऑप्शन्स आहिनि उन्हनि खे ऑप्शन्स खे जॾहिं कलेक्टिवली टेप कंदासीं त इहो असांजो जेको आहे सो मसइलो हल थींदो। हाणे मसइलो इहो आहे त असांजी तइलीम जेका आहे सो मुल्क खे मथे कंदी आहे। हाणे असां जॾहिं तइलीम जे तरफ़ था ॾिसूं, बजट खे था ॾिसूं, फेडरल गवर्नमेंट खे, त दुनिया असांजे मुल्क जे माण्हुनि खे ख़बर न हूंदी, हिकु ॿार ते सॼे साल में गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान 1200 रुपया थी ॾे। सही घणा थी ॾे? 1200 रुपया। जॾहिं त जेके दुनिया जा अमीर मुल्क आहिनि, एडवांस कंट्रीज़ आहिनि, उहे पंहिंजे ॿार खे पाकिस्तानी रुपयनि में 1.25 लख रुपया पिया ख़र्च कनि। हाणे जेको ॿारु साल में 1200 जे अंदरि पढ़ंदो ऐं जेको 1.25 लख सां उनखे कीअं मुक़ाबिलो कंदो? त असांजे हिन में काफ़ी सारे ऑलरेडी पाकिस्तान गवर्नमेंट जेको आहे सो यूनिवर्सिटियुनि खे या उनखे एतिरा पैसा कोन पिया ॾियनि त पंहिंजी रुगो पघारूं पूरियूं कनि। ऐं हीअ त हिकिड़ो अनप्रेसिडेंटेड हिकिड़ो प्रॉब्लम थी वियो आहे। हिन ख़बर न आहे त हिन जी एंडिंग कॾहिं थींदी। ऐं असां वटि पाकिस्तान जे अंदरि 2 क़िस्मनि जूं एजुकेशन्स आहिनि। हिकिड़ी एजुकेशन आहिनि जेके प्रोफेशनल आहिनि। उन एजुकेशन जे अंदरि जेसीं असां प्रैक्टिकल वर्क न कंदासीं त उन जे अंदरि असां थॉट, उहा क्वालिटी, उहो स्टैंडर्ड उन जो डेवलप न पिया करे सघूं। ऐं ॿियूं जेके आहिनि सो नॉन प्रोफेशनल जेके इलेक्टिव क़िस्म जूं आहिनि एजुकेशन, आर्ट्स आहिनि, उन्हनि लाइ त इहो ठीकु आहे त टोटल विर्चुअल ते हलनि। पर असांजी जेके प्रोफेशनल एजुकेशन्स आहिनि उहो केतिरो टाइम उनखे विर्चुअल ते वठी वेंदासीं। ऐं उन खां पोइ जेके असांजे गवर्नमेंट यूनिवर्सिटीज़ में ॿार अचनि था, उहे घणो करे इंतिहाई ग़रीब ॿार अचनि था, उन्हनि वटि वीचारनि वटि मोबाइल कोन्हे का या सहूलियत कोन्हे। इहो तव्हां सां मां एग्री थो कयां त गवर्नमेंट जेको आहे एतिरो सारो ख़र्च करे पई, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान HEC जेके बि स्टूडेंट्स आहिनि, जीअं अॻ में उन्हनि खे लैपटॉप्स ॾिना आहिनि स्टूडेंट खे, मेरिटोरियस खे, हाणे इहे लैपटॉप हर स्टूडेंट खे ॾियनि ऐं उनखे इंटरनेट जी सहूलियत ॾियनि त असां बहितरी तरफ़। तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो सर जेको स्टूडेंट जे हवाले सां? ऐं यकीननि तव्हांजो वॾो रोल थो अचे मेडिकल जेके स्टूडेंट्स आहिनि हिन कोविड-19 में। हूअं बि तव्हां चओ त जेकर असांजी हेल्थ हूंदी त असां सभु कुझु करे सघंदासीं, त कहिड़ो मैसेज ॾींदो तव्हां पंहिंजे स्टूडेंट्स खे? सर मां पंहिंजे लाइफ जो एक्सपीरियंस खणी, जीअं त हिकिड़े ॿाहिरि मां निकितुसि जिथे जॾहिं मां बि पढ़ंदो हुउसि त टीचर न ईंदो, पर मां पंहिंजो पाण पढ़ी हिन सिंध जे अंदरि पोज़ीशन खणंदो हुउसि। त मां पंहिंजे ॿारनि खे चवंदुसि त जेकॾहिं तव्हां टीचर इंटरनेट जे थ्रू नथो अचे त अलाह साईं तव्हांखे एतिरी हिमत ॾिनी आहे, असांजी ज़मीन सिंध जा बचा आहियो, तव्हां पंहिंजी पाण महिनत कंदो त मुल्क खे बि सुधारींदो ऐं पंहिंजे पाण खे बि हिकु चंड वांगुरु, हिकु सितारे वांगुरु बीहारींदो। पंहिंजी पाण महिनत कयो, हालात खे ॾिसी तव्हां पाण बि फॉरवर्ड थियो, पंहिंजा पाण किताब पढ़ो। जॾहिं पाण शुरू कंदो तव्हां सवाल थींदा, तव्हां पंहिंजो पाण ई हुनखे सॉल्व कंदो। जीअं असां जे मोबाइल खे उनखे पंहिंजे पॉज़िटिव शयुनि में इस्तेमालु कयूं त वधीक मोबाइल खे जेको आहे सो पंहिंजो पॉज़िटिव शयुनि में इस्तेमालु कनि ऐं इनखे मिसयूज़ न कनि, पंहिंजो टाइम तइलीम ते ॾियनि, छो त पंहिंजो घरु अथनि, पंहिंजो मुस्तक़बिल अथनि, उन्हनि जे मुस्तक़बिल सां असांजे मुल्क जो मुस्तक़बिल। साईं तव्हां छा चवंदो भंगवार साहिबु? जीअं गुलशन साहिबु तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं, त असांजे स्टूडेंट जे हवाले सां उन हवाले सां तव्हां छा चवंदो? इंटरनेट या ऑनलाइन एजुकेशन में माना हिकु त
फैक्टर है जिन्हें फ्लैक्सिबिलिटी चवंदा। फ्लैक्सिबिलिटी इन सेंस है तव्हां चओ पिया त बिजली न आहे, हुनमें फ्लैक्सिबिलिटी है तव्हां लेक्चर जेको आहे असां ऑनलाइन पिया कयूं, अगरि हुन टाइम ते बिजली न आहे या तव्हांखे इशू अची वियो इंटरनेट जो या उनखे तव्हां कंहिं बि टाइम ते एनी टाइम पंहिंजो लेक्चर ॾिसी सघो था, हुनखे रिव्यू करे सघो था, हुन ते कमेंट्स ॾेई सघो था। इहा हिकिड़ी फ्लैक्सिबिलिटी आहे। ऐं कॉन्स्टेंट ॾाढा हिन में घटि आहिनि। कॉन्स्टेंट मीन्स की न हिन में एज आहे न कलर न कॉन्स्टेंट कंहिं बि शइ जो तव्हांजो फैक्टर इन्फ्लुएंस नथो करे। इहे सभु शयूं हिन में पॉज़िटिविटी कंहिं बि जॻह ते रही करे तव्हां एजुकेशन हासिलु कयो। इवन मां त चवां थो हाणे हिकिड़ा दरवाज़ा पिया खुलनि असांजे इलाइक़े या असांजे मुल्क लाइ। दरवाज़ा इन सेंस की असांजा माण्हू हाणे ऑनलाइन एजुकेशन खां अगरि थी विया आहिनि त असीं डिस्टेंस लर्निंग करे सघूं पिया। असीं यूके में ऑनलाइन माना हितां वेही करे असीं यूके जे कंहिं इदारे में एडमिशन वठी करे ऑनलाइन क्लासिस अटेंड करे सघूं था। मुंहिंजे हिसाब सां ॾाढो पॉज़िटिव जेस्चर शुरू थी वियो ऐं इन में इहो बहितरी ऐं तइलीम ऑनलाइन एजुकेशन जे हवाले सां खोड़ सारी असांजी एक्सपेंसिस बि रिड्यूस थींदा ऐं असां सुठी जेका दुनिया आहे उहा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ते बीठी आहे। जेसिताईं असां पंहिंजे मुल्क खे पंहिंजी सोसाइटी खे पंहिंजे ॿारनि खे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी बेस ते न वठी ईंदासीं त ॿियनि मुल्कनि खां पुठिते। असांजे ज़मीन जो माण्हू जेको आहे सो तमामु ख़ूबसूरत ऐं ज़हीन माण्हू आहे की दुनिया जो माण्हू आहे। जॾहिं दुनिया में माण्हू उघाड़ा घुमंदा त असांजे माण्हुनि उन्हनि खे कपिड़ो ॾिनो, जॾहिं दुनिया जे माण्हुनि खे ख़बर न हूंदी त असांजे माण्हुनि उन्हनि खे दांद गाॾी ठाहे व्हील ॾिनो, जॾहिं दुनिया जे माण्हुनि खे ख़बर न हुई त दरिया में ॿेड़ी असांजे माण्हुनि लाइ थी। जॾहिं मिस्र जा बादशाह जेके उन्हनि जे एरामनि में पिया आहिनि, जेकी उन्हनि जी ममीफिकेशन ऐं जेको उन्हनि जे मथां केमिकल वेंदो उहो असांजे सिंध जे माण्हुनि मोकिलियो। सिंध जे माण्हुनि जूं कोई 51 अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जे दुनिया में पहिरियां इंट्रोड्यूस थियूं आहिनि। असांजे ज़मीन जे माण्हू में हिकिड़ो जज़्बो आहे, उन जज़्बे सां जेकॾहिं उथी बीहंदो त हीउ कोविड पुॼी कोन्हे, हिन खे हाराए बीहंदासीं। असांजे माण्हुनि जो हिकिड़ो जज़्बो हुजे, जेको जज़्बो आहे असांजो, एतिरी ग़रीबत आहे, एतिरी मुसीबतुनि मां निकिता आहियूं, उन बावजूद बि असांजे सिंध जे माण्हुनि में जेको जज़्बो आहे, इहो जज़्बो हिकिड़ो वॾो किरण आहे जेको इनशा अल्लाह ताला हिकिड़ो हिन खे फ़तेह कंदासीं। सर वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, अॼु असांजा जेके महिमान हुआ पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी हेल्थ फॉर साइंस साईं प्रोफेसर वाइस चांसलर डॉक्टर प्रोफेसर गुलशन मेमन साहब, साईं शहीद बेनज़ीर भुट्टो वेटरनरी एंड एनिमल हस्बेंड्री यूनिवर्सिटी सेकंड जो रजिस्ट्रार साईं मोहम्मद ख़ान भंगवार साहब, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मुंहिंजो चवणु आहे त बिल्कुलु दुनिया सॼी जेकी आहे असां ऑनलाइन एजुकेशन जे काफ़ी अरसे खां वठी तइलीम ॾिए पई। हीअ यकीनन हीअ जेकी कोविड-19 आहे इहा असांजे मुल्क जेको पुठिते पियल मुल्क आहे उन लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज बि आहे, पर उन जे बावजूद बि असांजे स्टूडेंट्स खे असांजे क़ौम खे तमामु घणी बहादुरीअ सां हिन सां मुक़ाबिलो करिणो आहे। ऐं ख़ासि तौर ते जेकी ऑनलाइन एजुकेशन जी ॻाल्हि थी त बिल्कुलु यकीन हींअर 70 खां 80% जेके स्टूडेंट्स आहिनि उन वटि मोबाइल्स मौजूदु आहिनि, उहे ऑनलाइन एजुकेशन वठी सघनि था। उनजूं खोड़ सारियूं हाणे यूनिवर्सिटी जीअं पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी पंहिंजा ऑनलाइन क्लासिस शुरू कया आहिनि, बेनज़ीर भुट्टो वेटरनरी यूनिवर्सिटी वारनि क्लासिस शुरू कया आहिनि। त ईअं जेके असांजा इंटरमीडिएट आहिनि, मैट्रिक जा क्लासिस आहिनि, उन्हनि खे बि इहे ऑनलाइन एजुकेशन सिस्टम हिकिड़ा नंढा नंढा ग्रुप्स डेवलप करणु खपनि ऐं उन में ॿारनि खे हिकिड़ी एक्टिविटी बेस्ड लर्निंग जे हवाले सां, सिखण जे हवाले सां, जीअं ॿार असांजा कार्टून ॾिसंदा आहिनि शौक़ सां, त उन में बि हिकिड़ो असांजो मैसेज एजुकेशन ते वञे, मैथामेटिक्स हुजे, इंग्लिश हुजे, साइंस हुजे, त यकीनन उन ॿार खे आहिस्ते आहिस्ते उहे शयूं एडॉप्ट कंदो। वॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि करे इजाज़त हलने के बाद। Sim TV Network mobile app. Watch live TV and all programs on your mobile. Download the app